أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد هل جزاء الإحسان إلا الإحسان صدق الله العلي العظيم درود شريف पढ़ो اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक जे इन आयत जे अल्फाज़नि में इंसान ज़ात खे हिकु तालीम ॾिनी आहे त दुनिया जे अंदरि एहसान जो बदिलो एहसान सां ई ॾींदा कयो, चङाईअ जो बदिलो चङाईअ सां ॾींदा कयो। कोई तव्हां सां चङाई करे त बदिले में बुराई न हुजे, ओड़ी चङाई कयो। पोइ जे चङाई न करे सघो त उनखे कम अज़ कम दुआ ॾींदा कयो, ईज़ाईंदा न कयो। इहा अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक जे ज़रिए उम्मत मुहम्मदीअ खे तालीम ॾिनी आहे त चङाईअ जो बदिलो चङाई हूंदो आहे, बुराई न हूंदो आहे। जंहिं रब इंसान खे तालीम ॾिनी आई आहे त चङाईअ जो बदिलो चङो आहे, उहो रब पाण चङाईअ जो बदिलो कीअं ॾींदो आहे। सचपच जॾहिं अल्लाह तबारक व ताला जी इहा क़दुरदानी ॾिसंदा आहियूं, तफ़सीरनि में मुहद्दिसनि किताबनि में लिखियो आहे, इंसान दुनिया जे अंदरि बेक़दुरो आहे। कंहिं बि पंहिंजे मुहसिन खे चङी तरह सुञाणे करे उन जे एहसान जो बदिलो एहसान सां चङाईअ सां न ॾींदो आहे। इंसान चङाईअ जो बदिलो बुरो ॾींदो आहे, पर अल्लाह उहो क़दुरदान ज़ात आहे जेको विख विख ते इंसान खे चङाईअ जो बदिलो चङे सां ॾींदो आहे, बल्कि हिसाब बि न कंदो आहे। इन जो हिकिड़ो मां मिसाल ॾियां। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जॾहिं मके पाक खां हिजरत करे मदीने आलिया हलिया विया, उते मदीने जे आस पास में हिकिड़ो नौजवान हो। मदीने शहर खां थोरो फ़ासिले ते हिकु ॻोठ में हिकु बस्तीअ में रहंदो हो, अब्दुल्ला ज़ुल बजादीन। उनखे ख़बर पई त मदीने मुनव्वर में हिकु पैगम्बर सॻोरो तशरीफ़ आयो आहे। राति जे पहर में ई उतां घरां निकितो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां वञी करे मिलियो। मुहबत हुनखे छिके आई। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे हथ ते बैत करे मुस्लमान थी कलमो पढ़ी आयो। घर वारनि खे ख़बर ई न पई। इन मुहबत खे, इन इस्लाम वारे कलमे जे मुहबत खे, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मुहबत खे दिलि में लिकायईं। पर मुहबत किथे लिकंदी आहे? दुनिया जे आशिक़नि खां पुछी ॾिसो त मुहबत हुनखे ख़्वार करे ई रहंदी आहे, रुसवा करे ई रहंदी आहे। मुहबत लिकंदी न आहे, जेॾो लिकाइबो आहे तेॾी ज़ाहिर थींदी आहे। हाणे हिन जो अंदाज़ घर में ईअं हुयो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी ॻाल्हि जेको बि करे हिन जो कनु ओॾां थी वञे, कनु ॾेई ॿुधे, गौर सां हुन जूं ॻाल्हियूं सम्झे। वरी कोई ॿियो ॻाल्हि करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो वठे त वरी उन ॾे मुतवजे थी वञे, वरी को ॿियो नालो वठे त वरी उन ॾे मुतवजे थी वञे। घर वारनि चयो त असां सभु मुशरिक, काफ़र, बुत परस्त, हे नालो त ॿुधे थो न छिकिजी थो वञे, का गड़बड़ आहे। हिकिड़े दफ़े चाचे सभिनी जे साम्हूं बीहारे करे चयोसि, ॾे त ख़बर अब्दुल्ला, मुस्लमान थियो आहे छा? चईंसि हा। चई अच्छा, तॾहिं त जेको नालो थो वठे मुस्लमान जे नबीअ जो त तुंहिंजूं ॿई अखियूं ओॾां आहिनि, तुंहिंजा कन बि ओॾां आहिनि, तुंहिंजी दिलि बि ओॾां छिकियल आहे। अच्छा, हाणे ॿुध, ॿ रस्ता आहिनि तुंहिंजे लाइ। हिकिड़ो रस्तो इहो त कलमो पढ़ियो थी, इन कलमे खे छॾ, असांजे अबे ॾाॾे वारे दीन ते रह, पोइ हिते घर में रहंदे। जे न त घर ॿार सभु कुझु छॾणा पवंदई। जंहिं कलमे खे पढ़ी करे ईमान इस्लाम आंदो अथई, ओॾां वञ, हितां घर छॾ, घर मां निकिर। हिन बिना देर जे चयोसि त मां घर छॾींदुसि। काई झझक महसूसु थिए हा, थोरो सोचे हा, अहिड़ो इश्क, अहिड़ी तड़प, चईंसि मां घर छॾींदुसि, कलमो कोन छॾींदुसि। चाचे खे कावड़ आई, ॾाढी मार ॾिनईसि। मार ॾेई करे बुत ते जेको लिबास कपिड़नि जो वॻो पातल हुअसि
फाड़े चीरे लाहे छॾियईंसि, सफ़ा नंगो करे छॾियईंसि, चयईंसि हाणे वञ। असांजे अबाणे ॾाॾाणे दीन खे छॾींदो न, कलमो पढ़ियो थी, हाणे वञ। हे जीअं ई निकिरणु लॻो, माउ त माउ आहे न, उन जॾहिं ॾिठो त घर वारा ईअं बेदर्दीअ सां नंगो करे था कढनिसि, बावजूद काफ़र हुजण जे, चादर पंहिंजी लिकाए करे हीअं हीअं उछलाए करे हीअं ॾिनईंसि त बच्चा बुत पंहिंजो ढकींदो वञा। कॾहिं वरी माउ जे अज़मत ते बि बयानु कबो इनशाअल्लाह। हिन छा कयो, उहा अम्मा वारी चादर खणी करे उन मां अंगोशे जेतिरी हिकिड़ी फतील फाड़ियईं, उहा अंगोशो करे ॿधाई, बक़ाया चादर खे मथां वेड़े करे पंहिंजो जिस्म सॼो ढके, राति जे पहर में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ख़िदमत में वञणु लॻो, मदीने मुनव्वरा जे तरफ़ सफ़र कयईं। सुबुह जीअं थियो, मस्जिद नबीअ में पहुचण वारो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी नज़र पई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुस्कुराइनि पिया, ॾिसी करे ख़ूब मुस्कुरायो। हिनखे चइनि जोर खे फेरायो लाइट ते। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुस्कुराइनि पिया। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुस्कुरायो त साहबनि सगोरनि ॾिठो अल्लाह जे पैगंबर जे चेहरे ते मुस्कुराहट एॾी वॾी, ॾिसूं त इहो आहे केरु जंहिंखे ॾिसी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुस्कुरायो आहे। ॾिसनि त हिकिड़ो नौजवान आहे, पर नयम आयो आहे, सुञाणूंसि नथा, आहे बि अजीब लिबास में, लॻे थो मुख़्तसिर लिबास अथसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो आयो, क़दमनि में किरी पियो, साईं पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करे अॼु तव्हांजे क़दमनि में रहण थो चाहियां। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायोसि हलिया, सीने सां लाथऊंसि। असाबे सुफ़ा, उन वक़्तु पहिरियों मदरसो असाबे सुफ़ा खुलियो हो, उन जे तालिबनि सां गॾाए पाण फरमायोसि तूं बि इन्हनि सां गॾिजी वञ, तालिबनि सां, उन्हनि तालिबनि सां असाबे सुफ़ा साहबनि सगोरनि सां गॾिजी वियो। अल्लाह ताला जी मोहबत, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत एॾी ग़ालिब हुई हिन ते, एॾी ग़ालिब हुई जो कॾहिं कॾहिं मस्जिद नबी जे दरवाज़े ते वेही करे दिलि जे दर्द सां चवंदो अल्लाह अल्लाह, ईअं दाऊं कंदो अल्लाह। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला हिकिड़े भेरे चयोसि त अब्दुल्ला छा थो करी, होश कर। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायोसि उमर अब्दुल्ला खे न जल, साईं छो, इहो पंहिंजे वस में न आई, इहो इख़लास सां तो अल्लाह जो नालो वठई, माना इन ते जज़ब तारी थी वेंदो हो। कॾहिं कॾहिं सुवालु थींदो आहे न त इहा मजज़ूबियत कीअं थींदी आहे, कोई इन मक़ाम में लही ॾिसे त ख़बर पएसि अल्लाह ताला जे ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क़ में माण्हू फ़ना कीअं थींदो आहे, मजज़ूब कीअं सॾिबो आहे। उहो ग़लबो सहाबा किराम ते बि हो, हज़रत अब्दुल्ला ते बि इहो ग़लबो तारी थी वियो, एॾी मोहबत में मस्तु हूंदो हो। हिकु दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंग ते वञनि पिया, हज़रत अब्दुल्ला चयो त मां भलां थो, साईं मां भलां थो, हा बा हल, नौजवान त अॻ ई हुयो, मज़बूत हो, पोइ त कुझु हुयुसि बि कोन जंहिंजो फ़िक्र हुजेसि। जंग ते निकितो, हलंदे सफ़र में हिनखे तेज़ बुखार आयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इतला मिलियो त साईं तव्हां वारो आशिक़ अब्दुल्ला ज़ुल बजादीन ॾाढो बुखार आयो अथसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अबू बकर साईं खे वरितो, ॿई हली आया त अब्दुल्ला खां तबियत पुछऊं। हज़रत अब्दुल्ला ज़ुल बजादीन वटि जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया, तमामु घणो बुखार हुजेसि, बुखार वकोड़ियो अथसि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेही करे हज़रत अब्दुल्ला ज़ुल बजादीन जे मथे खे खणी करे पंहिंजे झोलीअ में रखियो, अल्लाह जे पैगंबर जी झोली। न ॼाण त हिन जा के उहे पछाड़ का साह हुया आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चेहरे अनवर खे ॾिसे बि थो, हीअं हां बि ठारे थो, अल्लाह जे पैगंबर जे चेहरे अनवर ते ॾिसे बि थो, मुस्कुराए बि थो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मथे ते, वारनि ते, पेशानीअ ते हथड़ो बि घुमाइनिसि था, तसली बि ॾियनिसि था। ईअं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे चेहरे अनवर खे ॾिसंदे ॾिसंदे हिन जो दम परवाज़ थी वियो। किथां आयो हो, किथां पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी झोली नसीब थियसि। अञा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हिन जे कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कयो। पोइ यतीम जो थी आयो, कोई जो कोन हुउसि, किथां ख़र्चो आणनि, उहो दौर बि गुरबत जो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी चादर मुबारक लाहे करे ॾिनी त इन में हिनखे कफ़न ॾिजो। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी चादर मुबारक जॾहिं हुनखे कफ़न में गुस्ल ॾियारे करे पाराई वई, अल्लाहु अकबर, छा त मक़ाम हो। जंहिं बुत खे दुनिया वारनि नंगो कयो हो अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मोहबत में, अल्लाह उन बुत खे पंहिंजे हबीब जे चादर सां ढकियो। अहसान जो बदिलो ॾिस, असां कीअं ॾींदा आहियूं।
अञा हलूं अॻिते। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जनाज़े नमाज़ पढ़ाई, कब्रिस्तान आया, हिन खे दफ़नाइण जो वक़्तु आयो। हिते शरई मसइलो आहे त जेको माण्हू वफ़ात करे वञे न त उनखे पंहिंजा अज़ीज़ रिश्तेदार उन्हनि मां जेको वधीक वेझो हुजे न, बच्चो हुजे, भाउ हुजे, पीउ हुजे, उहो उनखे क़ब्र मिलाए। हाणे हिन वीचारे जो त केरु कोन हो। अल्लाह जा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनजे क़ब्र मुबारक में लही पंहिंजा क़दम मुबारक उनजे क़ब्र में रखियऊं। हज़रत अबू बकर साईं, हज़रत उमर साईं, सभु साहबी मौजूद आहिनि। फरमाइनि था अबू बकर उमर जी मुंहिंजा साईं, इन पंहिंजे भाउ खे खणी ॾियो त मां पंहिंजे हथनि सां क़ब्र में सामीअ में लाहियांसि। पर ज़रा इन जे अज़मत जो लिहाज़ रखिजो, किथां आयो हो, कीअं आयो हो, कीअं पियो जान ॾे, कीअं थो मिटीअ जे हवाले थिए। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं पंहिंजे हथनि मुबारकनि सां क़ब्र जे हवाले कयो, तॾहिं चवनि था मुंहिंजा अल्लाह अब्दुल्ला ज़ुल बजादीन सां मां बि राज़ी आहियां, तूं बि राज़ी हुजांइ। हिते मुफ़स्सिरनि लिखियो आहे, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला उन वक़्तु चए पियो, काश हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे क़दमनि में अॼु अब्दुल्ला जो जिस्म न हुजे हा, काश मुंहिंजो लाश हुजे हा। ॾिस अल्लाह तबारक व ताला जे ज़ात जी क़दुरदानी। हिक पासे खां हुनजो इम्तिहान ॾिसो त पंहिंजो सभु कुझु छॾियूं थो अचे, हता के जिस्म जा कपिड़ा बि छॾियूं थो अचे, क़ुर्बानी ॾिसो। वरी अल्लाह तबारक व ताला जे ज़ात जी क़दुरदानी ॾिसो, पंहिंजे हबीब जे हथनि सां मिटीअ जे हवाले कयईं। उन मिटीअ खे कहिड़ी ताक़त आहे, क़ब्र वारे मिटीअ खे, जो अब्दुल्ला ज़ुल बजादीन जे जिस्म खे छोए सघे, खाई सघे, जंहिंजे जिस्म खे अल्लाह जे पैगम्बर पंहिंजे हथनि सां हुनजे हवाले कयो आहे। इहो वॾो एज़ाज़ आहे, इहा वॾी मोहबत आहे। तॾहिं त अल्लाह तबारक व ताला फरमायो, हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान, एहसान जो बदिलो एहसान ई थींदो आहे। जंहिं रब इंसानियत खे तालीम ॾिनी आहे त चङाईअ जो बदिलो चङो ॾींदा कयो, उहो रब पाण ॾिसो केॾो क़दुरदान आहे। तॾहिं त क़ुर पाक में जॻह जॻह ते अल्लाह तबारक व ताला पंहिंजे क़दुर ऐं एहसान जूं ॻाल्हियूं कंदे फरमायो आहे, इन अल्लाह गफ़ूरुन शकूर, अल्लाह जहिड़ो क़दुरदान तव्हांखे किथे बि न लभंदो। वरी इंसाननि खे अहसास ॾियारींदे फरमाई, वमा क़दरुल्लाह हक़ क़द्रिही, अल्लाह ताला जे क़दुर जो हक़ अदा कयो। जेॾो रब आहे उनजो ओतिरो ई हक़ अदा कयो। अल्लाह ताला जो जेॾो तव्हांजे मथां एहसान आहे, उन रब जे एहसान जो ओतिरो हक़ अदा कयो। हज़रत अब्दुल्ला ज़ुल बजादीन ॼण त हक़ अदा करे ॾेखारियो, रब तबारक व ताला बि उनजे एहसान जो बदिलो एहसान सां करे ॾेखारियो। पर इहे सभु ॻाल्हियूं, इहे हदीस पाक जा वाक़िया तव्हां असांजे लाइ सबक़ आहिनि। उन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मोहबत में जेकॾहिं तव्हां असां बि निर्वार थियासीं त रब तबारक व ताला ॾिसो त बदिलो कीअं थो ॾिए। पर अफ़सोस असां इन मोहबत जे मज़े खां ई परे आहियूं, इहो मोहबत जो मज़ो चखियो ई नाहे। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मोहबत, दीन जी मोहबत, अल्लाह जे दीन सां गॾोगॾु अल्लाह ताला जे ॾाढो सजदे में अची करे रब जे मोहबत जो मज़ो जिन चखियो न, उहे सजदनि मां उहे उथी न सघिया, उन्हनि कंदी न खियो। अल्लाह पाक शर तव्हां असांखे बि इन मोहबत जो मज़ो चखाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।